सकरन जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खुशी में सकरन लग चौथों में लिस्टाप्ता चुंगल उनर जमा नूनारी वारिस नूनारी हुजूर बख्श नूनारी जी अगवाणी में समें आशिकाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शिरकत। हर पासे मरहबा या मुस्तफ़ा जा नारा गूंजंदा रहा। रैली शहर के मुख्तलिफ चौंकन खां थींदी। आखिर शेर शाह बादशाह ते जलसे जो रुख अख्तियार करे वई, जंहिंमें मुख्तलिफ खतीबन हज़रत अल्लामा मौलाना सैयद नूर अहमद शाह जीलानी, मिठल कादरी, पीरल कादरी, कारी हाफिज़ अब्दुल गफूर सिकंदरी, सलीम कादरी रैली के खिताब कंदे चो तो खुदा के महबूब अड़ियन के आधार हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जो ॾियारो वॾे जोश और अक़ीदत से मल्हायो पियो वञे। आशिकाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया जी कुंड कुर्श जिते भी मुसलमान रहन था उहे जश्न ईद मिलादुल नबी वॾे खुशी से मल्हाइन पिया। पाण करीम जिन फरमायो हो त कंहिंजो भी हक़ न खाओ, गिला गिबत खां पासो करियो ऐं हिन नफ़्सा नफ़्सीअ जे दौर में पाण करीम जिन जे दसियल वाट ते हली काफ़ी मसइलनि खां छुटकारो हासिल करे सघिजे थो। आख़िर में दुआ घुरी वई ऐं लंगर तक़सीम कयो वियो।